नोश़रोफिरोज भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। क़ौमी शाहराह ते नूरपुर स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली विच में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार भिरियावासी पुलिस एहलकार अनवर सोलंगी थॾे ते फौत थी वियो। हादसे बाद उते मौजूद माण्हुनि फौती पुलिस एहलकार जो लाश नोश़रोफिरोज अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ॿिए पासे हादसे बाद ट्रैक्टर ट्राली छॾे ड्राइवर मौके तां फरार थी वञण में कामयाब थी वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे नोश़रोफिरोज खां, जिते क़ौमी शाहराह ते नूरपुर स्टॉप वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियण जे नतीजे में भिरियावासी पुलिस एहलकार अनवर सोलंगी थॾे ते फौत थी वियो। हादसे बाद ट्रैक्टर ट्राली ड्राइवर मौके तां फरार थी वञण में कामयाब थी वियो, जॾहिं त उते मौजूद माण्हुनि फौती पुलिस एहलकार जो लाश नोश़रोफिरोज अस्पताल आंदो, जिते ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। काज़ी ज़ुल्फ़कार, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, नोश़रोफिरोज।